अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम व्यूअर्स, अॼो की इन वीडियो क्लिप में 99 अस्माए हुस्ना यानी अल्लाह तबारक व तआला जे 99 नालनि जी जेका फ़ज़ाइल आहिनि उन जे मुतालिक़ इंशाअल्लाह अज़्ज़ अर्ज़ कंदुसि। हिन वीडियो जा 2 क्लिप ठहंदा। हिकिड़े क्लिप में तक़रीबन 50 अस्माए हुस्ना जो तज़किरो थींदो जंहिंमें उनजा फ़ज़ाइल ऐं उन्हनि खे विर्द बनाइण जे लाइ जेके ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि जा जेके फ़ाइदा आहिनि उहे इंशाअल्लाह अज़्ज़ ज़िक्र कया वेंदा। ॿी वीडियो क्लिप में इंशाअल्लाह अज़्ज़ बाक़ी जेके 49 नाला आहिनि उन्हनि जो इंशाअल्लाह अज़्ज़ ज़िक्र कयो वेंदो। अचो तवज्जो सां हर विर्द जे अवल ऐं आख़िर हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़णु घुरिजे। फ़ाइदो ज़ाहिर न थियण जी सूरत में ॾोरापो ॾियण जे बदिरां पंहिंजी कोताहियुनि जी शामत तसवुरु कंदा ऐं अल्लाह जी मसलिहत ते नज़र रखंदा। यानी ईअं न थिए त असां ज़िक्र कयो या अल्लाह तबारक व तआला जे अस्मा मां कुझु खे विर्द बनायो ऐं उन मां ज़ाहिरी तौर ते असांखे का मोट न मिली, ज़ाहिरी तौर ते असांखे जंहिं मक़सद लाइ असां उहे अस्मा पढ़िया जेके विर्द कयो ज़ाहिरी तौर ते असांजे साम्हूं उहो मक़सदु पूरो न थियो त उन में पंहिंजो जेको आहे ख़ुशू तसवुरु करणु घुरिजे। कंहिंखे ॾोरापो ॾियणु या इहो तसवुरु करणु त उन मां को फ़ाइदो न थींदो आहे, ईअं न आहे। अल्लाह तबारक व तआला जो नालो बिल्कुलु बलाउनि खे दूरि करणु ऐं आसानियूं पैदा करण जे लाइ आहे। अचो उन जे मुतालिक़ कुझु वधीक ॿुधो। नंबर 1, या अल्लाह जेको हर नमाज खां पोइ 100 भेरा पढ़े, जेको हर नमाज खां पोइ 100 भेरा पढ़े इंशाअल्लाह अज़्ज़ वजल संदसि बातिन कुशादो यानी अंदरि जेको आहे उहो उजरो थींदो। ॿियो आहे हु अल्लाहुर रहीम जेको हर नमाज खां पोइ 7 भेरा पढ़ंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल शैतान जे शर खां महफूज़ रहंदो। नंबर 3, या कुद्दूस जो कोई सफ़र जे दौरान विर्द कंदो रहे इंशाअल्लाह अज़्ज़ वजल थकावट खां महफूज़ रहंदो। चौथों विर्द आहे या रहमान जेको सुबुह जी नमाज खां पोइ 298 भेरा पढ़ंदो ख़ुदा अज़्ज़ वजल उन ते घणो रहम कंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल। 5हों विर्द आहे या रहीम जो कोई हर रोज़ 500 भेरा पढ़ंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल दौलत माणींदो ऐं मखलूक मथस मेहरबान ऐं शफ़ीक थींदी। या मलिकु 6हों विर्द या मलिकु 90 भेरा जेको ग़रीब ऐं नादार रोज़ानो पढ़ंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल खेसि ग़ुरबत खां छुटकारो मिलंदो। या सलाम 7हों विर्द आहे या सलाम 111 भेरा पढ़ी करे बीमार ते दम करण सां इंशाअल्लाह अज़्ज़ वजल शिफ़ा हासिल थींदी। नंबर 8 या मुमिनु जेको 115 भेरा पढ़ी करे पाण ते दम करे इंशाअल्लाह अज़्ज़ वजल तंदुरुस्ती माणींदो। नंबर 9 या मुहैमिनु 29 भेरा रोज़ानो पढ़ण वारो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हर आफ़त ऐं बला खां महफूज़ रहंदो। 10हों नंबर आहे या अज़ीज़ु 41 भेरा हाकिम या अफ़सर वटि वञण खां पहिरियां पढ़े इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हाकिम या अफ़सर मेहरबान थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह ही विर्द मां कई भेरा आज़माए चुको आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदा जीअं मां चाहींदो आहियां जाइज़ सूरत में अल्हम्दुलिल्लाह ईअं ई थींदो आहे। नंबर 11 आहे या जब्बारू जेको उनजो मुसलसल विर्द रखंदो पंहिंजी ग़ीबत खां इंशाअल्लाह अज़्ज़ वजल बचियल रहंदो। 12 नंबर आहे या मुतकब्बिरु 21 भेरा रोज़ानो पढ़ी वठो ड्रेजारींदड़ ख्वाब ईंदा हूंदा त इंशाअल्लाह अज़्ज़ वजल ख्वाब में न डिॼंदो। हिन जी इलाज जी मुदत जेका आहे उहा शिफ़ा हासिल थियण ताईं। या मुतकब्बिरु साॻियो विर्द आहे ज़ाल यानी घरवारी सां मेलाप खां अॻु में
10 भेरा पढ़ण वारो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल नेक पुट जो पीउ बणबो। 13हों विर्द आहे या ख़ालिक़ु, जेको 300 भेरा पढ़े इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उन जो दुश्मन मग़लूब थींदो। नंबर 14 या बारिउ, 10 भेरा जेको हर जुमे ते पढ़ी वठंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उनखे पुट अता थींदो। 15 आहे या मुसव्विरु, जेका संढ औरत 7 रोज़ा रखे ऐं इफ़्तार महल 21 भेरा अल मुसव्विरु पढ़े पाणीअ ते दम करे पी छॾे अल्लाह अज़्ज़ व जल खेसि नेक पुट अता कंदो इंशा अल्लाह। 16हों विर्द आहे या गफ़्फ़ारु, जेको हिन खे सदाई पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल नफ़्स जी बुरी ख़्वाहिशुनि खां छुटकारो माणींदो। 17 आहे या क़हारु, जेकॾहिं का मुसीबत अचे त 100 भेरा पढ़ो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल मुश्किल आसान थी वेंदी। 18 आहे या वहाबु, जेको रोज़ानो 7 भेरा पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल मुस्तजाब दावात थींदो, यानी संदसि हर दुआ क़बूल थींदी। नंबर 19 आहे या रज़ाक़ु, जेको फ़ज्र जी फ़र्ज़ ऐं सुन्नत जे विच में 41 ॾींहंनि ताईं 550 भेरा पढ़ंदो त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल दौलतमंद थींदो। नंबर 20 या फ़त्ताहु, जेको रोज़ानो फ़ज्र सुबुह जी निमाज़ खां पोइ 70 भेरा 2 हथ सीने ते रखे करे पढ़े इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उन जे दिलि जो कटर ऐं मेर लही वेंदो। या फ़त्ताहु साॻियो विर्द आहे, जेको रोज़ानो 7 भेरा पूरे ॾींहं में जेॾी महिल बि पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल संदसि दिलि रोशन थींदी। 21हों विर्द आहे या अलीमु, जो कोई हिन इस्म शरीफ़ खे घणो पढ़ंदो अल्लाह ताला खेसि दीन ऐं दुनिया जी मारिफत अता फ़रमाईंदो। नंबर 22 आहे या काबिज़ु, जेको रोज़ानो 3 भेरा पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल उहो दुश्मन ते सोभ माणींदो। नंबर 23 आहे या बासितु, जेको 40 भेरा पढ़े इंशा अल्लाह अज़्ज़ व जल ख़ल्क़ खां बेपरवाह थींदो। नंबर 24 या ख़ाफ़िदु, जेको 500 भेरा पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल दुश्मन खां अमान में रहंदो। नंबर 25 आहे या राफ़िउ, 20 भेरा जेको रोज़ानो पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल संदसि मुराद पूरी थींदी। नंबर 26 आहे या मुइज़्ज़ु, जेको हिन खे जुमे जी राति सोमणी यानी इशा जी निमाज़ खां पोइ 140 भेरा पढ़े त मख़लूक जी नज़र में संदसि इज़्ज़त हुरमत ऐं हैबत वधंदी इंशा अल्लाह। 27 आहे या हकमु, जेको 5 ई वक़्तु हर निमाज़ खां पोइ 80 भेरा पढ़ी वठंदो त कंहिंजो मोहताज न थींदो इंशा अल्लाह। नंबर 28 या बसीरु, जेको रोज़ानो 7 भेरा असर जे वक़्तु यानी 3 जो वक़्तु शुरू थियण खां सिज लथे ताईं जेॾी महिल बि पढ़ी वठंदो त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल ओचितो मौत खां महफ़ूज़ रहंदो। नंबर 29 आहे या समीउ, जेको 100 भेरा रोज़ानो पढ़े ऐं इन विच में कंहिंसां बि न ॻाल्हाए ऐं पढ़ी करे दुआ घुरे त इंशा अल्लाह जेको कुझु घुरंदो सो माणींदो। नंबर 30 आहे या मुज़िल्लु, जेकॾहिं को 75 भेरा पढ़ी करे सजदो करे ऐं चवे या इलाही अज़्ज़ व जल फलाणे ज़ालिम जे शर खां मूंखे महफ़ूज़ रख, अल्लाह अज़्ज़ व जल खेसि अमान ॾींदो ऐं पंहिंजी हिफ़ाज़त में रखंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। नंबर 31 आहे या अदलु, जो कोई मगरिब यानी सिज लथे जी निमाज़ खां पोइ 1000 भेरा पढ़ंदो इंशा अल्लाह अज़्ज़ व जल आसमानी आफ़तुनि खां नजात माणींदो। नंबर 32 आहे या लतीफ़ु, धीअरुनि यानी नियाणियुनि जा नसीब खुलण ऐं मर्ज़नि खां सिहत ऐं मुश्किलनि खां नजात जे लाइ हर रोज़ तहियतुल वुज़ू यानी ताज़ो वुज़ू करे 2 रकातूं अदा करण खां पोइ 100 भेरा पढ़ी वठंदा करियो। नंबर 33 आहे या ख़बीरु, जेको कोई नफ़्स अम्मारा यानी बुराई ॾांहुं माइल कंदड़ नफ़्स जे हथां गिरफ़्तार हुजे त हर रोज़ वज़ीफ़ो कंदो रहे इंशा अल्लाह अज़्ज़ व जल छुटकारो माणींदो। नंबर 34 आहे या अलीमु, जेकॾहिं को हिन इस्म शरीफ़ खे कागज़ ते लिखे
पोइ उनखे धोई करे उहो पाणी पंहिंजे फसल ते छटे छॾे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल पोख हर आफ़त खां हिफ़ाज़त में रहंदी इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। जीअं हींअर ही हले पियो थो सिलसिलो जेको टिडी दिलि जो, जंहिंखे असां माकड़ चवंदा आहियूं, उनखां हिफ़ाज़त जे लाइ बि हीउ बहितरीनु वज़ीफ़ो आहे। हिन वज़ीफ़े ते बि ज़रूरु अमल कंदा। नंबर 35 या अज़ीम, जेको 7 भेरा पाणी ते दम करे पीए इंशाअल्लाह अज़्ज़ व जल संदसि पेट में सूर न थींदो। नंबर 36 आहे या गफ़ूर, जंहिंखे मथे जो सूर या का बीमारी या गम पेश अचे त 3 भेरा या गफ़ूर जी मुक़त्तआत लिखी करे, याने हिन इस्म पाक खे कागज़ ते लिखे उन जी आली मस ते मानी जो टुकड़ो लॻाए मानी में जज़ब करे वठिजे ऐं खाई छॾे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल शिफ़ा माणींदो। नंबर 38 आहे या अलीयु, जेको सोज ते 3 भेरा पढ़ी दम करे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल सेहत माणींदो। नंबर 39 आहे या कबीर, जेको 9 भेरा कंहिं बीमार ते पढ़ी दम करे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल सेहत याब थींदो। नंबर 40 या हफ़ीज़, जेको 16 भेरा रोज़ानो पढ़े इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हर तरह खां बहादुर रहंदो। या मुक़ीतो 41 विर्द आहे या मुक़ीतो, जंहिंजी अखि ॻाढ़ी थी पवे ऐं सूर पवे 10 भेरा पढ़ी दम करे छॾे। 42 आहे या हसीब, जेको हर रोज़ 70 भेरा पढ़े इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हर आफ़त खां महफ़ूज़ रहंदो। 43 विर्द आहे या जलील, 10 भेरा पढ़ी करे जेको पंहिंजे माल ऐं सामान ऐं रक़म वग़ैरह ते दम करे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल चोरीअ खां महफ़ूज़ रहंदो। 44 आहे या करीम, जेकॾहिं को पंहिंजे बिस्तरे में हिन खे पढ़ंदे पढ़ंदे सुम्ही पवे त फ़रिश्ता हिन जे लाइ दुआ कंदा इंशाअल्लाह। 45 विर्द आहे या रकीब, जेको 3 भेरा पढ़ी फट फुरड़ी ते दम करे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल शिफ़ा हासिल थींदी। 46 आहे या मुजीब, जेको 3 भेरा पढ़ी करे कंहिं ते दम कंदो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल संदसि मथे जो सूर ख़तमु थी वेंदो। 47 आहे या वासियो, जंहिंखे विछू डंगे 70 भेरा पढ़ी करे दम करे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल खेसि ज़हर असरु कोन कंदो। 48 आहे या हकीम, 80 भेरा रोज़ानो 5 नमाज़ुनि खां पोइ पढ़ंदो रहे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कंहिंजो बि मोहताज न थींदो। 49 आहे या वदूद, हिन इस्म खे 1000 भेरा पढ़ी खाधे ते दम करे जंहिंसां नाराज़गी हुजे उनखे खाराए छॾिजे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल दुश्मनी ख़तमु थी वेंदी। 50 या मजीद, जेको गर्मियुनि में हिन खे पढ़ंदो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल उन खां महफ़ूज़ रहंदो इंशाअल्लाह। ईंदड़ क्लिप में इंशाअल्लाह बाक़ी 49 जेके अस्माए हुस्ना आहिनि उन्हनि जे फ़ज़ाइल जे मुतालिक़ इंशाअल्लाह वीडियो ठहंदी इंशाअल्लाह। अवां उन मां बि ज़रूरु मुस्तफ़ीद थींदो। अवां उहो वीडियो क्लिप बि ज़रूरु ॾिसिजो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।